हुकुमरान इत्तेहाद पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही जी नाकामी लाइ प्लान बी तैयार करे वरितो। इमरान खान पारां 23 डिसंबर ते पंजाब ऐं केपी खे असेंबलियूं टोड़ण जी हिकमत अमली नाकाम बणाइण जे दावेदार हुकुमरान इत्तेहाद जहिड़ी तरह प्लान ए खे कामयाब करार ॾिनो हो, उन्हनि हाणे पंजाब असेंबली जे मख़सूस मेंबरनि सां हतमी राब्तनि लाइ मनसूबाबंदी मुकमल करे वरिती आहे, जंहिंखे प्लान बी जो नालो ॾिनो वियो आहे। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शजायत जी ताज़ी मुलाक़ात में उन प्लान ते बि ॻाल्हि ॿोल थी, जंहिंजे तहत मख़सूस मेंबरनि सां राब्तनि जी तकमील ऐं बहितर नतीजनि लाइ हुकुमरान इत्तेहाद जे वेझो परवेज़ इलाही सां ऐवान मां इतमाद जे वोट में इम्कानी नाकामी सभिनी खां वॾी ग़लती हूंदी। राब्तनि लाइ तजवीज़ कयल मेंबर मुबैना तौर ते पंजाब जे हुकुमरान पार्टियुनि सां इख़्तिलाफ़ रखंदा आहिनि। ज़रियनि मूजिबि उहो कमु आसिफ ज़रदारी, चौधरी शजायत, जहांगीर तरीन ऐं नून लीग जा अहम अॻुवाण मुकमल कंदा। उन प्लान तहत मुख़ालिफ़ धुर जो अॻुवाण हमज़ा शहबाज़ इम्कानी तौर ते 5 जनवरी ते मुल्क वापसि अची रहियो आहे। हुकुमरान इत्तेहाद सूबाई वज़ीर हसनैन बहादुर दरिशक जी इस्तीफ़ा जी नामंज़ूरी खे PTI परवेज़ इलाही विच में आर्ज़ी सेटलमेंट करार ॾिनो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त गुज़िरियल हुकूमत जी ग़लति मनसूबाबंदी सबबि ख़ैबर पख्तूनख्वा में तबाही थी आहे। डेरा इस्माइल खान में ॾखण ख़ैबर पख्तूनख्वा जे नए तरक़ियाती मनसूबनि जी पीढ़ जो पथर रखण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त कुझु महीना अॻु हिते आयो हुउसि त हर तरफ़ पाणी नज़र अची रहियो हो। बोर्ड मुतासिरीन केतिरनि ई परेशानियुनि खे मुंहुं ॾिनो। कालाम, कोहिस्तान ऐं टांक बदतरीन तबाही ॾिठी। सवात में त दरियानि जे विच में होटल तामीर कया विया हुआ जेकी बोर्ड सबबि तबाह थी विया। वज़ीर आज़म चयो त बोर्ड सबबि वॾे पैमाने ते तबाही थी। गुज़िरियल हुकूमत जी ग़लति मनसूबाबंदी सबबि ख़ैबर पख्तूनख्वा में तबाही थी। बोर्ड खां पोइ पैदा थियल समूरा बुनियादी मसइला हल थी विया आहिनि। जेसीं ताईं हितां जा समूरा मसइला हल न कंदासीं असां सुख सां न वेहंदासीं। इमरान खान मथां तनक़ीद कंदे वज़ीर आज़म चयो त इमरान खान पाकिस्तान जी इज़त खे मिटी में मिलाए छॾियो। तोहफ़ा कंहिं शख़्सियत खे न पर मुल्क खे मिलंदा आहिनि। इमरान खान काबतुल्लाह जे मांडल वारी घड़ी खे विकिरो कयो। उहे तोहफ़ा अव्हां खे न पर पाकिस्तान खे मिलिया हुआ। वज़ीर आज़म चयो त तोहफ़ा लाॻापा वधाइण लाइ हूंदा आहिनि, विकिरो करण लाइ न हूंदा आहिनि। उन्हनि तोहफ़ा विकिरो करे पैसा जेब में विधा। अहिड़नि हरकतनि सबबि पाकिस्तान जी बदनामी थी। ऐवान सदर आरिफ अलवी पारां कमर जावेद बाजवा जे 2018 जे आम चूंडनि ऐं सेनेट जे चूंडनि में मदद बाबति वज़ाहती बयान जारी करे छॾियो आहे। ऐवान सदर तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त सदर आरिफ अलवी सां ग़लति बयान जोड़ियो वियो, जंहिं मूजिबि सदर चयो त अॻूणे आर्मी चीफ ऐं संदसि टीम सेनेट ऐं आम चूंडनि में PTI जी मदद कई। सदर डॉक्टर आरिफ अलवी जे ट्विटर अकाउंट तां जारी कयल बयान में चयो वियो आहे त मुंहिंजे ॾिनल बयान खे हक़ीक़तनि खां हटी करे टोड़े मरोड़े पेश कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक चयो वियो आहे त मज़कूरा बयान हक़ीक़तनि खां हटी करे साम्हूं आंदो वियो। उहो बयान हथ ठोकियो आहे। माहौलियात बाबति वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त देर सां ई सही पर हाणे सदर आरिफ अलवी बि उहो मञी वरितो आहे त इमरान खान सिलेक्टेड हो। हिकु बयान में शेरी रहमान चयो त आरिफ अलवी जो बयान इमरान खान ख़िलाफ़ चार्ज शीट आहे। इमरान खान अॼुकल्ह अॻूणे आर्मी चीफ मथां हुकूमत जे ख़िलाफ़ साज़िश जो इल्ज़ाम लॻाए रहियो आहे ऐं उन जो ई सदर चई रहियो आहे त अॻूणे आर्मी चीफ ई सेनेट ऐं आम चूंडनि में उन जी मदद कई। वफ़ाक़ी वज़ीर चयो त देर सां ई सही पर आरिफ अलवी बि हाणे मञी वरितो आहे त इमरान खान सिलेक्टेड हो। PTI खे उन ते वज़ाहत ॾियणु घुरिजे। बिलावल भुट्टो पहिरें ॾींहुं असेंबली फ्लोर ते चयो हो त हीअ सिलेक्टेड वज़ीर आज़म आहे। शेरी रहमान चयो त इमरान खान हिकु तरफ़ इस्टेब्लिशमेंट मथां इल्ज़ाम हणी रहियो आहे त ॿिए तरफ़ खेसि सियासी इंतज़ामी किरदारु अदा करण जो चई रहियो आहे। हू इदारनि खे सियासी ऐं इंतज़ामी मामलनि में मुदाख़लत लाइ भड़काए रहियो आहे। खेसि घुरिजे त इदारनि खे पंहिंजे सियासी बयान जो हिसो बणाइण खां पासो करे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी क़यादत पंहिंजे क़ौमी असेंबली मेंबरनि जी इस्तीफ़ाउनि जी तस्दीक़ लाइ हलंदड़ हफ़्ते क़ौमी असेंबली वञण जी मनसूबाबंदी खे हतमी शिकिल ॾेई छॾी आहे।
पाकिस्तान तहरीक इंसाफ की क़यादत तरफ़ां जोड़ियल हिकमत अमली तहत PTI मेंबर अरबा ते ॿिनि पारनि जो 12 वॻे ख़ैबर पख्तूनख्वा हाउस में गॾु थींदा, जंहिंखां पोइ हूअ पार्लियामेंट वेंदा। उन मौक़े ते इमरान खान क़ौमी असेंबली मेंबरनि खे वीडियो लिंक ते ख़िताब पिणु कंदो। आमिर डोगर तहरीक इंसाफ मेंबरनि खे अरबा ते इस्लामाबाद पहुचण जी हिदायत करे छॾी आहे। यादि रहे त PTI 22 डिसंबर ते बि इस्तीफ़ाइन जी तस्दीक लाइ पार्लियामेंट वञण जो फ़ैसिलो कयो हो, पर संदसि को बि मेंबर इस्तीफ़ाइन जी तस्दीक लाइ पार्लियामेंट हाउस न पहुची सघियो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त मुल्क में मुआशी सरगर्मियुनि ऐं सरमायाकारी जे लाइ कानून जी हुक्मरानी तमामु घणी ज़रूरी आहे। उन खां सवाइ अहम ज़िम्मेवारियूं हासिल नथियूं करे सघजनि। लाहौर में PTI चेयरमैन इमरान खान सां पंजाब पुलिस जे अॻूणे IG ज़मान पार्क में मुलाक़ात कई। मुलाक़ात में अॻूणे IG शौकत जावेद चौधरी, याकूब ख़वाजा, ख़ालिद फारूक ऐं तारिक परवेज़ शरीक थिया। पाकिस्तान तहरीक इंसाफ अॻवान फवाद चौधरी ऐं हसन खावर बि उन मौक़े ते मौजूदु हुआ। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं कंदे चयो त मुल्क में कानून जी हुक्मरानी तमामु अहम आहे। पुलिस रिफॉर्मर्स ऐं क्रिमिनल जस्टिस सिस्टम में बहितरी जे लाइ इस्लाहनि जी ज़रूरत आहे। मुल्क में कानून जी बालादस्ती खां सवाइ अहम कम हासिल नथा करे सघजनि। मुलाक़ात दौरान पुलिस ऐं इंसाफ जे निज़ाम में इस्लाहनि जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वयूं। उन मौक़े ते अॻूणनि पुलिस ऑफिसरनि बि इस्लाहात जे हवाले सां पंहिंजी राय पेश कई। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI जे सेनेटर आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते वफ़ाक़ समेत समूरियुनि धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो आहे। तकरारी ट्वीट केस में सेनेटर आज़म सवाती जी ज़मानत लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी। सेनेटर आज़म सवाती तरफ़ां बाबर आवाण अदालत जे साम्हूं पेश थियो। बाबर आवाण पंहिंजे मौक़िफ़ में चयो त मुंहिंजी मोकल जे ख़िलाफ़ केस में 5 मां 3 कलम ज़मानत जोॻा आहिनि। अदालत सेनेटर आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते वफ़ाक़ समेत समूरियुनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾियो आहे। सदर आरिफ अलवी इंकशाफ कयो आहे त रिटायर जनरल बाजवा ऐं संदसि टीम सेनेट ऐं 2018 जे आम चूंडनि में इमरान खान जी मदद कई हुई। पंजाब एज़ाज़ में ॾिनल मांझांदे वारी तकरीब खे ख़िताब कंदे सदर आरिफ अलवी चयो त मूं ऑडियोज़ ऐं वीडियोज़ जी रांदि जे हवाले सां नए आर्मी चीफ सां ॻाल्हियूं कयूं आहिनि। मूंखे हैरत आहे त उहो सिलसिलो छो जारी आहे। कंहिं बि इख़लाक़ी लिहाज़ सां उहो सिलसिलो जारी न रहणु घुरिजे। सदर चयो त मूं आर्मी चीफ सां हथियारबंद फ़ौजनि जी गैर जानबदारी ते बि ॻाल्हि ॿोल कई आहे। हुन चयो त जेकॾहिं फ़ौज सियासत छॾे ॾिनी आहे त हाणे वक़्तु अची चुको आहे त सियासतदाननि मामलनि खे पंहिंजे कंट्रोल में वठनि। हुन चयो त अवां सियासतदान अहिड़ियूं हालतूं पैदा करियो जो अवां खे फ़ौज तरफ़ न वञणो पवे। आरिफ अलवी चयो त बाजवा इमरान खान जे सेनेट ऐं आम चूंडनि में मदद कई। नई शुरूआत लाइ माज़ी खे विसारे छॾियो ऐं समूरनि खे माफ़ करियो। असुल में परेशान त इमरान खान खे थियणु घुरिजे। चूंडियूं अप्रैल या मई में करायूं वञनि। हुन वधीक चयो त नेब जे मामलनि में तमामु घणी मुदाख़लत कई वई आहे। मुल्क में कंहिंखे बि सिर्फ़ इल्ज़ाम जे बुनियाद ते जेल में विझणु निहायती आसान आहे। इदारनि ऐं अदलिया पंहिंजो किरदारु अदा नाहे कयो। पाकिस्तानी क़ौम 30 सालनि दौरान गॾु रहणु सिखी वरितो आहे। भारत खे बिलावल तरफ़ां सुठो जवाबु ॾिनो वियो आहे। सदर चयो त मुल्क हिन वक़्तु ॾुखी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे। असांखे घुरिजे त हिकु नई शुरूआत लाइ माज़ी खे विसारे छॾियूं ऐं माण्हुनि खे माफ़ करे छॾियूं। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त अप्रैल या मई में चूंडूं न थियूं त मुल्क जूं हालतूं वधीक ख़राब थी वेंदियूं। मुल्क में दहशतगर्दी जी ताज़ी लहर सबब सियासत ऐं मईशत तबाही जो शिकार आहिनि। मुल्क जा हुक्मरान इमरान खान जो रस्तो रोकण लाइ रोज़ नवां तरीक़ा इस्तेमाल करे रहिया आहिनि। समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते शेख रशीद चयो आहे त हुकूमत वटि हाणे $6 अरब जा ज़ख़ीरा बचा आहिनि। IMF बि मदद करण खां इनकार करे छॾियो आहे।
अटे जा रेट वधण सबब गरीब आवाम सख्त परेशान आहे। अल्लाह साईं रहम करे। मुल्क में दवाउनि जी खोट, टेक्सटाइल मिल्स जी बंदिश, एसी ताईं जो सख्त सीएम में बि गरीब आवाम लाइ लुंडा बाज़ार जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। हाणे गरीब आवाम वटि त खफ़न दफ़न जा पैसा बि न आहिनि बचा। उहा कहिड़ी तब्दीली आहे? अवामी मुस्लिम लीग जे सरबराह चयो त इस्लामाबाद में मकानी चूंडुनि खां भॼण वारा मुल्क में कहिड़ियूं चूंडूं कराईंदा? मुल्क जा जवान पंहिंजे जानियुनि जा नज़राना ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त हुकुमरान अख बूट जी रांदि खेॾे रहिया आहिनि। शेख रशीद चयो त हाई कोर्ट जॾहिं तोशाखाना जा तफ़सील घुरिया आहिनि त हुकूमत तोशाखाना केस खां छो भॼी रही आहे? हुन वधीक चयो त मुल्क जी सियासत ऐं मईशत तबाह थी वई आहे। जेकॾहिं चूंडूं अप्रैल या मई में न थियूं त हालतूं वधीक ख़राब थी वेंदियूं। समूरा तरीक़ा इमरान खान जो रस्तो रोकण जे लाइ आहिनि। वधीक चयो त मुल्क जी सियासत ऐं मईशत तबाह थी वई आहे। जेकॾहिं चूंडूं अप्रैल या मई में न थियूं त हालतूं वधीक ख़राब थी वेंदियूं। समूरा तरीक़ा इमरान खान जो रस्तो रोकण जे लाइ आहिनि। पीपी अॻवान एतज़ाज़ अहसन चयो आहे त पीडीएम असेंबलियूं टोड़ण में देरि चाहे थी। उहो पंहिंजे मक़सद में कामयाब थी विया। पंजाब जे गवर्नर जो हुकुम गैर आइनी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान एतज़ाज़ अहसन निजी चैनल जे प्रोग्राम में ॻाल्हियूं कंदे चयो त इमरान खान जेकॾहिं लॉन्ग मार्च ख़तमु थियण खां पोइ असेंबलियूं टोड़े हा त इन वक़्तु चूंड मुहिम हली रही हुजे हा। हुन चयो त इमरान खान असेंबलियूं टोड़ण जे लाइ घणो वक़्तु ॾेई छॾियो। इमरान खान घणो वक़्तु ॾिनो जंहिं सबबि मुख़ालिफ़ धुर खे पंहिंजनि मक़सदनि में कामयाबी मिली। हुन चयो त पीडीएम पंहिंजो मक़सदु हासिल करे वरितो। उन्हनि चाहियो थी त उहो मामिलो देरि जो शिकार थिए। पंजाब जे गवर्नर जो हुकुम गैर आइनी आहे। अहिड़ी तरह का बि हुकूमत न बचंदी। एतज़ाज़ अहसन चयो त हुकुमराननि जो एहतिसाब थियणु ज़रूरी आहे। हुकुमरान मुल्क जूं हालतूं सुधारण लाइ क़दम खणनि। मुल्क में दहशतगर्दी जी नई लहर अची वई आहे। हुकुमरान सिर्फ़ असेंबलियूं टोड़ण में रुधल आहिनि। खेनि मुल्क जी सूरत हाल बाबति फ़िक्र थियणु घुरिजे हा। उन बाबति ॻाल्हियूं कंदे एतज़ाज़ अहसन चयो त इमरान खान समेत समूरनि सियासी अॻवाननि खे अवाम ताईं फंड पहुचाइणु घुरिजनि। बोर्ड मुतासिरनि बेयारो मददगार ख़ीमनि में ओसीडे में आहिनि। समूरनि पार्टियुनि खे मिली बोर्ड मुतासिरीन जी मदद करणु घुरिजे। हुन वधीक चयो त सियारो शुरू थियण सां ई सिंध ऐं बलूचिस्तान जा बोर्ड मुतासिरीन मुश्किल सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿुधायो पियो वञे त जेकी ख़ीमा आया आहिनि उन्हनि खे जलसनि लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। शहबाज शरीफ़ ऐं इमरान खान खे बोर्ड मुतासिरनि वटि वञणु घुरिजे हा। गंबड़ तालके में बरसात जी तबाहियुनि सबब गरीबनि जा अझा रही वञण बाद अक्सर बरसात मुतासिर ज़िंदगी गुज़ारण लाइ गुज़िरियल 4 महीननि खां टेंटनि में रहंदड़ आहिनि। सख्त सर्दी ईंदे ई टेंट सिटी में रहंदड़ गरीब पोरियत सख्त तकलीफ़नि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गुज़िरियल राति देर सां गंबड़ क़ौमी शाहराह ते क़ाइम मुस्लिम एंड नीड सिटी में रहंदड़ ड्रिब मेयर शाह वासी बरसात मुतासिर 55 साला नबी बख्श उजण सर्दी जी सट न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो। फोती जे वारसनि फोती जो लाश क़ौमी शाहराह ते रखी एहतिजाज कंदे चयो त घर सर्वे जा वक़्त सिर पैसा न मिलिया आहिनि, जंहिं करे असीं मिसकीन पंहिंजे घरनि में आबाद थी न सघिया आहियूं। गुज़िरियल 4 महीननि खां टेंट सिटी इंचार्ज शाहनवाज़ मंगनेजो जी बेध्यानी सबब राशन बि नथो ॾिनो वञे। नई मौसम जे लिहाज़ सां गरम कपिड़ा या कंबल बि न मिलिया आहिनि, जंहिं करे सख़्त सर्दी में सख़्त परेशान आहियूं। टेंट सिटी में रहंदड़ ख़ानदाननि खे सर्दी जी मौसम जा कपिड़ा, कंबल ऐं खाधे पीते जो सामान ऐं तिबी सहूलियतूं ॾेई मिसकीननि पोरियत बरसात मुतासिरनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि।